अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तो सब खैर खैरियत सां हूंदो। सुबह जो सलाम। असां हिन वक्त खैबर रूरल हेल्थ सेंटर में मौजूद आहियूं। हिते जीअं पहुतासीं त अस्पताल में तमामु घणी रश ऐं मरीज़नि जी घणाई आहे जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिते असां वटि साईं स्टाफ तव्हां वटि कीअं आहे? कहिड़ो कहिड़ो स्टाफ घटि आहे? जी जी। ऐं डॉक्टर तव्हां वटि घणा आंदे अथई? ऐं पैरामेडिकल केतिरी आहे? नाज़रीन, असां तव्हांखे ॿुधायूं पिया त खैबर शहर में मरीज़नि जी घणाई आहे। हिते डॉक्टरनि जी तमामु खोट आहे ऐं मरीज़नि जी तमामु जैजाई आहे। ऐं हिन वक़्तु मलेरिया ऐं डायरिया, पेट जी वचड़ंदड़ बीमारियूं ऐं टाइफाइड ऐं ॿियूं बि अहिड़ियूं पेट जूं बीमारियूं आहिनि। पर हिते असां वटि स्टाफ आहे कोन। डॉक्टर हिकु डॉक्टर आहे जेको MS आहे, उहो ख़ुदि पाण ॾिसे पियो मरीज़नि खे ऐं मरीज़ तमामु घणा आहिनि। ऐं हिकु डॉक्टर आहे सा उते बि औरतुनि जी घणाई आहे ऐं इलाजु करण में ॾाढी ॾुखियाई पई थिए। तंहिंजे करे असां सिंध हुकूमत खे इहा रिक्वेस्ट या आगाह था कयूं त खैबर अस्पताल ते ध्यानु ॾिनो वञे ऐं हिते जे अवाम खे इलाही ॾुखियाई ऐं तकलीफ़ आहे ऐं हिते का बि अहिड़ी ख़ासि सहूलियत न आहे। तंहिं करे असांजे अस्पताल खे जेके बि ज़रूरी शयूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि, जंहिंमें दवाऊं आहिनि ऐं मच्छरदानियूं आहिनि। ऐं असां DHO खे बि मटियारी खे चऊं था त ही डोज़र भरियल टाला भरियल मच्छरदानियुनि जा तव्हां केॾांहुं कया आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि अस्पताल में विरिहाया आहिनि। सो असां इहो था चऊं त मच्छरदानियूं बि हिते ॻोठ में बहिराणनि में विरिहाइनि ऐं दवाऊं बि हर अस्पताल खे पूरियूं ॾियनि। ऐं असांजे खैबर जे अस्पताल में डॉक्टर आहिनि कोन ऐं मरीज़ तमामु घणा परेशान आहिनि। हीअ असां तव्हांखे ॾेखारियो आहे। हिते असां आया आहियूं मलेरिया टेस्ट वटि, जेको ही सुबुह खां वठी पुराणो सीनियर डॉक्टर आहे जेको रोज़ानो 20 सालनि खां असां हिनखे हिते ई ॾिसंदा आहियूं। हीअ पंहिंजी ड्यूटी ॾे पियो। ॿियो MS आहे सतार डखण साहिबु, जेको हर वक़्तु ड्यूटी ते मौजूदु आहे। बाक़ी डॉक्टर आहिनि कोन। तंहिंजे करे असां सिंध हुकूमत खे इहा परज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे असांखे अस्पताल में डॉक्टर ॾिना वञनि ऐं पैरामेडिकल बि ॾिनो वञे ऐं हेल्थ जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। ही छा आहे मसलो बाबा जी? बाबा डॉक्टर हिकिड़ो आहे न, ॿिया डॉक्टर आहिनि कोन न, इन करे थोरे डॉक्टरनि खे दवाऊं ॾियण में ॾुखियाई थी थिए। ही अस्पताल खैबर में मरीज़नि जी तमामु घणाई आहे ऐं हिते डॉक्टर आहिनि कोन, मरीज़ तमामु घणा आहिनि। असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही रूरल हेल्थ सेंटर आहे जंहिंमें मेडिकल पैरामेडिकल जो स्टाफ कोन्हे को ऐं डॉक्टर बि कोन्हनि ऐं डॉक्टराणी बि असां वटि कोन्हनि। ऐं असां सिंध हुकूमत खे इहा रिक्वेस्ट था कयूं त बराए महिरबानी करे असांखे खैबर शहर जे अस्पताल लाइ डॉक्टर ऐं पैरामेडिकल ॾिनो वञे। ऐं हिते इलाही मरीज़नि जी घणाई थी थिए ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु वचड़ंदड़ बीमारियूं पेट जूं, डायरिया, मलेरिया ऐं टाइफाइड ऐं ॿियूं काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन में मरीज़ मुब्तला आहिनि। बहिराड़ी जो इलाइक़ो आहे। असां वटि डॉक्टरनि जी तमामु शदीद खोट आहे। असां सिंध हुकूमत खे इहा अपील ऐं रिक्वेस्ट था कयूं त बराए महिरबानी करे ऐं असांखे खैबर रूरल हेल्थ सेंटर अस्पताल लाइ डॉक्टर ऐं पैरामेडिकल ॾिनो वञे ऐं लेडी डॉक्टर बि ॾिना वञनि। खैबर में सिर्फ़ु हिकु MS आहे जेको सभिनि मरीज़नि जो इलाजु पियो करे ऐं सभिनि मरीज़नि खे चेक पियो करे। बाक़ी को बि डॉक्टर मौजूदु कोन्हे को
तंहिंजे करे असां सिंध हुकूमत खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां इहा परज़ोर मुतालबो था कयूं त ख़ैबर शहर खे हिन जे रूरल हेल्थ सेंटर अस्पताल खे पैरामेडिकल स्टाफ ॾिनो वञे ऐं डॉक्टर ॾिना वञनि ऐं हिते बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं हेल्थ जे असां मिनिस्टर खे आगाह था कयूं त हिते इन बहिराड़ियुनि जा इलाइक़ा आहिनि हिते मच्छरदानियूं बि ॾिनियूं वञनि त जीअं माण्हू मलेरिया खां कुझु बचा करे सघनि। वॾे में वॾी खोट असां वटि जेका आहे वॾे में वॾी जेका खोट आहे सा असां वटि डॉक्टरनि जी खोट आहे। डॉक्टर असां वटि आहिनि ई कोन, पैरामेडिकल जेको असांजो आहे कोन ऐं हिकिड़ो डॉक्टर आहे, ॿिया डॉक्टर पंहिंजे ड्यूटी ते आहिनि, मलेरिया जो बि आहे ऐं स्टोर जा बि असां वटि मौजूदु आहिनि क्लर्क, पर ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर असां वटि मौजूदु कोन्हनि। तंहिंजे करे असांखे डॉक्टर ॾिना वञनि ऐं पैरामेडिकल जी तमामु घणी खोट आहे ऐं लेडी डॉक्टरनि जी बि खोट आहे ऐं हिन वीडियो खे ध्यान में रखी जेको सो हिन अस्पताल जूं जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि से पूरियूं कयूं वञनि। ये असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया सिर्फ़ु हिकिड़ो MS आहे जेको सॼे अस्पताल जे मरीज़नि खे संभाले रहियो आहे। बाक़ी हिते ॿियो को बि डॉक्टर मौजूदु कोन्हे जेको मरीज़नि खे दवा दरमल ॾिए या उनजो तिबी इमदाद करे। ही ख़ैबर रूरल हेल्थ सेंटर में असां मौजूदु आहियूं जिते सिर्फ़ु हिकिड़ो MS डॉक्टर आहे जेको ख़ुदि मरीज़नि खे ॾिसे पियो ऐं उनजो इलाज बि करे पियो। बाक़ी डॉक्टर असां वटि अस्पताल में कोन्हनि ऐं जेकॾहिं उहे खुटल आहिनि त असांखे उहो स्टाफ पूरो करे ॾिनो वञे ऐं पैरामेडिकल जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं पैरामेडिकल ॾिनो वञे ऐं लेडी डॉक्टरनि जी बि असांखे सख़्तु ज़रूरत आहे। सिर्फ़ु हिकु लेडी डॉक्टर आहे जेका इलाही मरीज़नि खे मुंहुं ॾेई नथी सघे। तंहिंजे करे असांखे ख़ैबर रूरल हेल्थ सेंटर जे लाइ पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि जो अमलो ॾिनो वञे ऐं लेडी डॉक्टरनि जो अमलो बि ॾिनो वञे। इहे असीं तव्हांखे ॾेखारे भाई MS साहबु आहे जेको मरीज़नि जो पाण ख़ुदि इलाजु करे रहियो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं तव्हां मसरूफ़ आहियो इलाही ऐं मरीज़नि जी बि जज आई आहे, तव्हांजो स्टाफ किथे आहे? साईं असांजा 3 डॉक्टर जेके डेप्यूटेशन ते आहिनि ॿाहिरि कमु पिया कनि ऐं पघार कान खणनि। असां पंहिंजे DG साहब खे बस कयो, काफ़ी दफ़ा लिखियो बि आहे त असांखे हिकिड़ो डॉक्टर ॾिनो वञे। छाजो आउं अकेलो आहियां, सभु MSc सुबुह मूंखे करणी थी पए OPD प्रॉब्लम सां। ॿियो को सामने हिकिड़ो डॉक्टर आहे जेको ॿियो को डॉक्टर सां कोन्हे। साईं पोइ डॉक्टर पघार हितां था खणनि, ड्यूटी उहे किथे था कनि? साईं हाणे एशियन जेका असांजे ख़ैबर जी आहे इन मां पघार असां खणनि था, पर हू डेप्यूटेशन ते ॿिए पिया कनि। ऑर्डर को सेक्रेटरी खां को करायो आहे, को DG करायो आहे ऐं ॿिए कमु था कनि। हिकिड़ो अश्विनी अस्पताल में कमु पियो करे त हिकिड़ो वरी सैदाबाद कमु पियो करे ऐं हिकिड़ो वरी जेको सो जेका में कोर्ट में पियो करे कमु उते बि करे। सही असां रिक्वेस्ट कंदासीं DG साहब खे हेल्थ जे असांजे आला मालदारनि खे महिरबानी करे जेको असांखे हिकिड़ो डॉक्टर ॾिनो वञे त जीअं असांजी आवाम खे सहूलियत मिली सघे। साईं असीं तव्हांखे ॿुधायोसीं DHO पंहिंजो MS ख़ैबर सतार रखण साहब सां मुलाक़ात कराराईसीं। ही अकेलो डॉक्टर आहे जेको हेतिरनि सारनि मरीज़नि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिते डॉक्टरनि जी शदीद खोट आहे ऐं पैरामेडिकल स्टाफ जी बि शदीद खोट आहे ऐं लेडी डॉक्टरनि जी बि खोट आहे ऐं असां सिंध हुकूमत खां ऐं सिहत खाते वारनि खां मुतालबो था कयूं त ख़ैबर रूरल हेल्थ सेंटर जे लाइ स्टाफ ॾिनो वञे ऐं डॉक्टर ॾिना वञनि ऐं पैरामेडिकल स्टाफ ॾिनो वञे ऐं लेडी डॉक्टर ॾिना वञनि त जीअं मरीज़नि खे सही नमूने सां इलाजु मरीज़नि जो थी सघे। ऐं ॿी ॻाल्हि त मलेरिया जो वायरस तमामु घणो फैलिजी चुको आहे, उन जे लाइ मच्छरदानियूं बि ॾिनियूं वञनि त साईं जन जी महिरबानी थींदी। हीअ अस्पताल जी लोकेशन आहे जेका असां तव्हांखे ॾेखारीसीं। हिते डॉक्टर आहिनि ई कोन ऐं पैरामेडिकल जी खोट आहे, लेडी डॉक्टरनि जी खोट आहे, मरीज़ ॾाढा परेशान आहिनि ऐं असां सिंध हुकूमत खां वरी बि संजीदगीअ सां रिक्वेस्ट ऐं अपील था कयूं त हिते असांखे स्टाफ ॾिनो वञे ऐं डॉक्टर ॾिना वञनि।